बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं जो हुकुम थियो आहे सनाए सींगार असांजी सरफ़ा हिकिड़ो हुनुर बि पंतनी थींदो, महबूब जो मौजो थींदो। वाह वाह, थोरो आवाज़ सां। उन में चंद मेवनि जा नाला थींदा, जेके पहिरियां लफ़्ज़ थींदा उहे सम्झ में न ईंदा, जॾहिं उन जी माना निकिरंदी पोइ सॼी ॻाल्हि पधर थी पवंदी। हाणे फ़क़ीर चयो त ॿुधी मेवा जो खारका खाई चकूं कयईं, नारेल मां अधु थियो मौसमी मिलियसि, ॾाढ़ूं ॾिसंदो हो मन को अनार मिले, ॾिठई हिंदाणो केलो आहे, किशमिश करे अंगूर वठी वियो, ॾूंघी छुहारे आलू बुखार ॾेई छॾियसि, सालिम ॿेर ॼमूं फ्रूट खाई सिंधड़ी करे ज़रदालू आयो, तूं त मक ई न बि सोचियो आहे, मूं सां लीमा नथी घुराए गुल मोहम्मद चए। सही मुंहिंजा ही हुनुर थींदो पंतरी। असांजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज करे मोटी आया, पंहिंजी जमायत खे तबलीग खुले वधी ॻाल्हि खुले थी हाणे। हाँ सही, जमायत खे तबलीग कनि पिया त बाबा मां अलाह सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, मां मेराज करे आयो आहियां, 18 वरनि जी हिकिड़ी राति थी आहे। हाणे हिकिड़ो काफ़र आहे, उनजो उतां गुज़र थियो आहे, उन दिलि में ई महसूसु कयो त तो माण्हू भला हाणे जेकॾहिं 18 वरनि जी राति थिए आहे त असां त इहा ॾिठी न आहे, हीअ काइनात कीअं हले आहे। हाणे लिखनि था हिनखे मच्छी साणा, घरवारी खे ॾिनई त हीअ मच्छी पचाए त मां हीअं तड़ करे अचां। मच्छी घर ॾेई इहे जॾहिं नदीअ ते पहुतो, लटा लाई टुॿी हणी ॿाहिरि जो निकिरो त हे मर्द खां ज़ैफ़ां थी, कुदरत मुंहिंजे मालिक जी मौजो महबूब जो, हे मर्द खां ज़ैफ़ां थी वई। हिकिड़ो बकरार हुयो जंहिंखे नानी जी दुआ कंदी त बा अलाह कंदो तोखे लाल कुंवार जग में मिलंदी। हाणे उहो बकरियूं चाहींदो आयो, हिन ते नज़र पियसि, ख़ूबसूरत औरत वेड़े छड़े खणी घर वठी शादी कयईंसि। मौजो मुंहिंजे महबूब जो 18 साल रहियो, साल में ॿार ॼणी। 18 ॿार ॼणे जॾहिं हिकिड़े ॾींहुं वरी बि उन नंदीअ ते आयो ऐं टुॿी हणी ॿाहिरि निकितो, यार सुभाणे अलाह मां त साॻियो ई मर्द आहियां, मुंहिंजा उहे लटा कपिड़ा सभु कुझु रखियल आहिनि, खणंदे वठी भॻो, पोइ ते तके में न मथां बकरार पहुचे। भॼंदो भॼंदो जॾहिं घर आयो त घरवारीअ ॾिसी हिनखे चयो भला ॾे ख़बर तड़ कयो थी कि न अध खां मोटी आहे। हाणे वई हाणे मोटी जल्दी छो मोटियो जल्दी छो मोटियो ख़ैर त थी जे गॾेर निरप कर मां सां कीस थियो आहे, मां 18 ॿार ॼणी आयो आहियां, मां सां तो तुंहिंजी अञा मच्छी कोन रंधी आहे। हाणे जेका न महबूब ॻाल्हि कई आहे, इहा ॻाल्हि सची आहे, हल त मुस्लमान थी कलमो भरियो, पाण ज़ाल मुड़ुस आया, मुस्लमान थी घर आया। हाणे हुनुर हितां शुरू, ॿुधी मेवा जो खारका खाई चकूं कयईं, ईअं न ॿुधी मेराज खार खाई चुक कयईं, नारेल मां अधु थियो मौसमी मिलियसि, नर मां वादी थियो मुड़ुस बि मिलियसि, ॾाढ़ूं ॾिसंदो हो मन को अनार मिले, हू बकरार ॾिहाड़ियूं ॾिसंदो हो त मन का लाल कुंवार मिले, ॾिठई हिंदाणो केलो आहे, ॾिठई हिंदाणो त केलो आहे, किशमिश करे अंगूर वठी वियो, कसम करे ऐं घर वठी वियो, ॾूंघी छुहारे आलू बुखार ॾेई छॾियसि, ॾिंगे छोहर अली बुखार ॾेई छॾियसि। साईं बकरियुनि जा खीर पीतल भला कीअं न ॾिना हूंदईं। हाँ जी, सालिम ॿेर ॼमूं साल में ॿार ॼमियो, फ्रूट खाई सिंधड़ी करे ज़रदालू आयो, फिरी रहटूं खाई सिद्ध अहिड़ी करे ज़ाहिर दिलों आयो, तूं त मक ई न बि सोचियो आहे, तो बि मूं कई तूं त न बि सचो आहे, मूं सां लीमा नथी घुराए गुल मोहम्मद चए, अदा मुसलमान थी घर आयो गुल मोहम्मद चए। हुनुर घणी क़िस्मनि जा हुनुर आहिनि। फ़क़ीर चयो त उहा दिलि सफ़ा चई बि न कॾहिं जे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा न हुजे, उहा अखि हुजे बेनूर भली जे अखि में असली हया न हुजे, उहा दवा थी बददुआ पवंदी जंहिं दवा सां शामिल शफ़ा न हुजे, उहा त महफ़िली बेमज़िया गुल मोहम्मद जंहिं महफ़िल में शान मुस्तफ़ा न हुजे। थिया कुर्ब वॾा ही कादिर जा काइनात मुहम्मद तोले थी, रूई ज़मी ही रोशन थियो रंगलात मुहम्मद तोले थी, पल पहरिया थिया।